जी हिन वक्त असीं मौजूद आहियूं हिकु स्कूल जे ॿाहिरां जॾहिं त कोरोना वायरस जी जहिड़ी वबा हुई उन खां पोइ तक़रीबन 6 महीननि खां पोइ अॼु वापसि स्कूल जेके आहिनि उहे पंहिंजे मामूल जे मुताबिक़ अची विया आहिनि, पर अञा उहे मरहले वार ईंदा। हिन वक़्तु सिंध हुकूमत पारां हिन वबा खां पोइ तक़रीबन यूनिवर्सिटियूं कॉलेज ऐं जेके हाई स्कूल आहिनि ऐं उन्हनि में जेके 9 ऐं 10 क्लास आहे उन्हनि ई ॿारनि खे सिर्फ़ु स्कूलनि में अचण जी इजाज़त ॾिनी वई आहे ऐं उहो बि सॼी SOPs तहत उन्हनि खे सैनिटाइज़र इस्तेमालु करिणो पवंदो ऐं सैनिटाइज़र्स गेट हूंदा या उन्हनि खे सफ़ाई जो जेको पूरो SOPs जेके ठाहियूं वयूं आहिनि ख़ासि करे तालीमी इदारनि जे हवाले सां उहे सभु उहे मरहलेवार क्रॉस करणी पवंदियूं ऐं उनखां पोइ ॿारनि खे अंदरि SOPs जे तहत स्कूल में विहारियो वेंदो ऐं उन्हनि खे उन तहत ई पढ़ायो वेंदो। जेकॾहिं जेको सूबाई वज़ीर आहे तालीम जो उनजो उहो पिणु चवणु आहे त जेकॾहिं इंतिज़ामिया ऐं ख़ासि करे वालिदेन जेकॾहिं ताउन न कंदा त असां हिन स्कूलनि खे वधीक जारी न रखे सघंदासीं। जेकॾहिं केसनि में वधारो थियो त असां हिननि स्कूलनि खे बंदि बि करे सघूं था ऐं हिननि स्कूलनि जो जेको निज़ाम रखियो वियो ऐं हिननि खे जेको खोलण जो सिस्टम रखियो वियो उन में इहो पिणु चयो वियो त पहिरियां असां यूनिवर्सिटियूं कॉलेज ऐं स्कूल जेके 9 ॾहें वारा खोलींदासीं उनखां पोइ 8 खां 6 ताईं ऐं पोइ वरी इन खां जेको टियों मरहलो हूंदो उन में 5 खां वठी ऐं पहिरें नर्सरी ताईं उहे स्कूल खोलिया वेंदा। त इहो हिकिड़ो मरहलो आहे ऐं कोरोना वायरस खां पोइ जेके हीअ स्कूल अॼु खुली विया आहिनि ख़ासि करे 9 ऐं 10 जे हवाले सां ऐं ॿार तव्हां ॾिसो पिया त अचनि पिया ऐं उन्हनि खे ख़ासि करे वालिदेन जेके आहिनि उहे छॾणु अचनि पिया। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त केतिरा ई ॿार अॼु सुबुह सवेर स्कूलनि में पहुची विया आहिनि ऐं हीअ ख़ासि करे हिकिड़े ॿारनि जे लाइ हिकिड़ो नओं तजुर्बो हूंदो त ख़ासि करे उहे स्कूलनि जूं छुटियूं थींदियूं हुयूं पर हीअ मुसलसल हिकिड़ी वबा जे करे जेके स्कूल 6 महीना बंदि हुया त अॼु ॿारनि जो स्कूल में पहिरियों ॾींहुं आहे। जी।